Khushal Ramchandani. मां स्वामी विवेकानंद प्राइमरी स्कूल में पढ़ंदो आहियां। मां 6 साल जो आहियां। अॼु मां सभिनि खे एक कहानी ॿुधाईंदसि, हाथी ऐं कीली। एक पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हाथीअ जो पैर एक कीली मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली तमामु नंढे खॾे में हुजण करे बची वई। कीली हाथी खे रटफड़ चयो, मूं मारिया, हेॾो साल तो आई, ॾिसी नथो हले। जेके ॾींहुं मां परे पहा, मुंहिंजे प्यार बच्चनि खे केरु संभाला। हाथी कांवर जी केस आई त तीरनि जी थी हली आई मूंखे सेखारण। ही चई हाथी पंहिंजे सूंड सां कीली खे अहिड़ी त फूक ॾिनी, वीचारी कीली हवा में उॾामी हाथीअ जे कन में पइजी वई। कीली हाथी जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी डर जे विचां टिपो ॾियण लॻो। हेठि लिथ न पालो। कीली कन मां ॿाहिरि निकिरी आई। कीली धमकी ॾींदे चई, ॾिसो तमाशो, मूं तीर जेतिरी तो जहिड़े पर्वत खे कंहिं न लेटाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हलिजे। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि। हुन ॾींहं खां पोइ हाथी खे एतिरो त डपु थींदो, पंहिंजा कन विंदरे वांगुरु हेॾा होॾा लोॾींदा, केस डपु लॻंदा। वरी न कीली पंहिंजे मन कन में ॿारो कंहिंखे बि वंडाई न करणु खपे। महिरबानी।